जी त असां ऑनरेबल मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट दादू में मौजूदु आहियूं। तक़रीबन समूरी सिंध जी नज़र आहे हिन केस ते। मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे चाचे खे बेदर्दी सां क़तल कयो वियो ऐं 7 साल हिकिड़ो वॾो अरसो आहे इंसाफ़ लाइ अचूं था पिया। केस में अलहमदिल्ला कुझु प्रोग्रेस थी आहे ऐं एविडेंस जेके आहिनि रिकॉर्ड थींदा था पिया अचनि। इन में इहो आहे त अॼु आईओ जेको हुयो इन्वेस्टिगेशन ऑफिसर उन्हनि खे नोटिसिस हुया त आईओ जंहिं एविडेंस कलेक्ट वग़ैरह कया आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो कोर्ट घुरायो ऐं क्रॉस उन्हनि जी थी आहे। क्रॉस कंप्लीट न थी सघी उन जी वजह अक्यूज़ पार्टी जे जेके वकील साहिबान हुआ उहे कंप्लीट न हुया, मतिलबु मुकमल जेके वकील हुया, छो त उन्हनि जा इलाही वकील साहिबान आहिनि जेके गॾु न आया कोर्ट ऐं कुझु जेके आर्ग्यूमेंट्स आहिनि उहे रिज़र्व थी विया आहिनि। सुभाणे जी असांखे कोर्ट जी तरफ़ खां तारीख़ ॾिनी वई आहे सैटरडे जी। असां अचूं था पिया। इवन ऑनरेबल कोर्ट बि ऑब्ज़र्व करे थी पई त अक्यूज़ पार्टी जी जेका डिलेइंग टैक्टिस आहिनि या जेका उन्हनि जी प्रैक्टिस चीप प्रैक्टिस आहे कनि था पिया। सभिनि ॾिठो, कोर्ट जी ऑब्ज़र्वेशन बि इहा अची वई त यकीनन पोइ तारीख़ ते अक्यूज़ पार्टी जे जेके वकील साहिबान आहिनि उन्हनि कमिटमेंट कई कोर्ट सां त असां 7-8 तारीख़ ते सभई मौजूदु हूंदासीं ऐं ऑनरेबल कोर्ट जेको आहे सो केस हलाए।